ईसा अलैहिस्सलाम जो दीन छा हो, मूसा अलैहिस्सलाम जो दीन छा हो, इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन छा हो। तो कुरान तो फरमाए मा कान इब्राहिम यहूदिय्यन वला नसरानिय्यन वलाकिन कान हनीफन मुस्लिमा। अल्लाह से फरमाता है मुझे महबूब इब्राहिम अलैहिस्सलाम न यहूदी हुयो न नसरानी हुयो, पर इब्राहिम अलैहिस्सलाम तो जो जद्दे अमजद मुसलमान हुयो। आदम अलैहिस्सलाम का वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हिकिड़ो ई दीन रहियो ऐं उन जो नालो आहे इस्लाम। किथे लिखियल आहे यहूदियुनि जो दीन जो नालो यहूदियत आहे। हिननि छा कयो, ही मुंहिंजे हथ में कलाम पाक आहे, जॾहिं हिननि वटि तौरात नाज़िल थियो अल्लाह साईं ॾिनो मूसा अलैहिस्सलाम खे, त उन कलाम खे हिननि मूसा अलैहिस्सलाम खां बाद हिन जे हलाल कमनि खे माण्हुनि जी सहूलियत जे लाइ हराम करे छॾियो ऐं जेको उन कलाम में हराम थियल हुयो उन्हनि खे हलाल करे छॾियो। उन दीन जा आलिम मतिलबु फ़र्ज़ कयो शराब हराम, यहूदी छा कयो बाबा शराब हलाल। छा था सम्झो, पंहिंजे तौरात में अल्लाह जे तरफ़ां नाज़िल कयल कलाम में हिननि छा कयो, हुन में लिखियल आहे शराब हराम आहे। यहूद हुन में कट सट करे पैसनि जे एवज़ कंहिं पैसा ॾिना, बाबा असां त पीअंदा न आहियूं, महिरबानी कयो भला तव्हां आलिम दीन जा रखवाला आहियो, कुझु सहूलियत असांजे लाइ पैदा कयो, ईअं त न थियनि। जेके पैसा चओ तव्हांखे ॾियूं उन्हनि पोइ पंहिंजे मुंहं सां पैसा घुरिया, आलिमनि पैसा वरिता, पैसा वठी बिस्मिल्लाह करे तौरात खोले उन्हनि उहा आयत ड्राहे लिखियो बाबा शराब अल्लाह जी तरफ़ां हलाल, नऊज़ बिल्लाह। जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जो दीन आयो, अल्लाह सां इंजील ॾिनो, उनखे अहकामात ॾिना, दीन कहिड़ो इस्लाम। ईसा केरु हुयो, मुसलमान। इब्राहिम अलैहिस्सलाम केरु, मुसलमान। जॾहिं किताब हिननि खे मिलिया त उन्हनि हिननि तारीफ़ूं करे 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 बिल्कुलु ख़तमु करे छॾियो। पोइ अल्लाह साईं आख़िरुल ज़मान नबी करे रहमत बणाए तमामु जहाननि जे लाइ, वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। ऐं मुंहिंजा महबूब हाणे सही वक़्तु आहे तोखे मोकिलण जो। दुनिया तबाह थी वई, अख़लाक तबाह थी वियो, इंसानियत तबाह थी वई, दीन ख़त्म थी विया, इस्लाम जो नालो निशान न रहियो, मां रब खे कोई नथो सुञाणे, काबे जी एतिराम कोई नथो करे, हजर असवद जो कोई एतिराम नथो करे, मुंहिंजो ज़मज़म भूलिजी वियो जेको मां इस्माइल जे क़दमनि मां कढियो हो। मुंहिंजा महबूब हाणे सही वक़्तु आहे तुंहिंजे नुज़ूल जो। पोइ 541 ईस्वी में सैयदा आमिना जी झोलीअ में मदीने वारे साईं अखि खोली ऐं आख़िरी नबी करे अल्लाह साईं रसूल खे मोकिलियो ऐं फाइनल क़यामत ताईं कलाम इलाही क़ुरान पाक सभिनी दीननि जे लाइ। ईअं न त हिकिड़ो मुसलमान जो कलाम, यहूदियुनि खे बि अल्लाह साईं ॾिनो, ईसाइनि खे बि अल्लाह साईं ॾिनो, मुसलमाननि खे बि अल्लाह साईं कलाम ॾिनो। बाबा हाणे जेको मुंहिंजो क़ुरान आहे इहो तमामु जहाननि जे लाइ, मुंहिंजो महबूब तमामु जहाननि जो नबी आहे, मुंहिंजो कलाम क़यामत ताईं आख़िरी फाइनल मैसेज आहे। मां तव्हांखे पंहिंजे पंहिंजे वक़्त में किताब ॾिना, अहकाम ॾिना, तव्हां ख़्यालु न कयो, उनजी पैरवी न कई, पर हाणे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ही जेको क़ुरान आहे इहो मां ई नाज़िल कयो आहे, हाणे क़यामत ताईं मां रब हिन जो ज़िम्मेवार आहियां। अॻियां तव्हां मनमानियूं कयूं पर क़यामत ताईं हाणे तव्हां मुंहिंजे कलाम में ज़ेर ज़बर जी बि हेर फेर न करे सघो। ॾिसूं था ज़िंदा मौजूदु आहे, दीन ख़त्म थी विया, किताब मटिजी विया, माण्हुनि लाइ छा कयो, पर 1400 साल अॻु जी जेका ज़ेर जिथे मदीने वारे साईं ॾिनी तलफ़ुज़ में, अॼु ॾींहं ताईं उहा उते ई बीठी आहे। जेको कलाम हुज़ूर पंहिंजे ज़बान सां जारी कयो असांजे हथ में, इहो आहे अल्लाह जो करम ऐं मदीने वारे साईं जो मौजूदु। हाणे जॾहिं कलाम पाक पहुतो असां वटि, हाणे इन में